वसीयत ॿुधो वसीयत मुंहिंजी हीअ त जॾहिं मुंहिंजो विसाल थी वञे मूंखे उन्हनि हथनि सां गुस्ल ॾिजां जन हथनि सां तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्ल ॾिनो हो। सुभान अल्लाह। मुझे दिल थी चाहे तो मूंखे बि उन्हनि हथनि सां गुस्ल ॾिजां। उन खां बाद में जॾहिं कफन थी वञे गुस्ल कफन थे जनाज़ो थी वञे उन खां बाद में मुंहिंजो जनाज़ो खणी करे हुजूर जे गुंबद खिदरा हुजूर जे मज़ार मुबारक खे जेको दर्रा उन दर जे ॿाहिरां रखिजो। ज़ारा उन वक़्त में त गुंबद मुबारक कोन हो बाद में चयो हुजूर जे मज़ार ते दर्रा दरवाज़े खां ॿाहिरां रखिजो ऐं हुजूर खे अर्ज़ु कजो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जो खादिम अबू बकर सिद्दीक़ इजाज़त घुरे थो दर खे बंदि रखिजो जे दर ख़ुद ब ख़ुद खुली वञे मूंखे अंदर खणी रखिजो जेकॾहिं दरवाज़ो ख़ुद न खुले त जन्नतुल बक़ीअ में दफ़न करे अचिजो। हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा गुस्ल ॾिनो कफ़न बि अची वियो जनाज़ो बि थी वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे जनाज़े खे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिथे मज़ार हुई उहा अम्मा आयशा सिद्दीक़ा जो हुजरो हुयो हुजरे खे दर हो दर जे ॿाहिरां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो जनाज़ो मौजूद आहे। हुजूर जे दरबार में अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जो मोहब्बत करण वारो खादिम अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे हाज़िरी जी इजाज़त वठण थो चाहे। अंदरा आवाज़ आयो मज़ार मुबारक में आवाज़ आयो त अदखिल हबीब इलल हबीब या औसिल हबीब इलल हबीब दोस्त खे दोस्त सां मिलायो छो त दोस्त पंहिंजे दोस्त जे वास्ते मुश्ताक अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे विलायत। जो सुभान अल्लाह। या हजरत अबू बकर सिद्दीक़ जी मोहब्बत भी हुई ऐं अकीदो भी हो त असां जो नबी हयातुन नबिया असां अर्ज़ कयूं था साईं ॿुधनि था। सुभान अल्लाह। त असां वटि अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात जा क़ाइल न आहिनि पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो अक़ीदो इहो आहे ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ समेत तमाम सहाबा जो अक़ीदो इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजे मज़ार मुबारक में ज़िंदा आहे। हुजूर जॾहिं ज़िंदा आहिनि त असां जूं ॻाल्हियूं ॿुधनि बि था। हुजूर ख़ुदि फरमाया तव्हांजो सलाम ॿुधंदो बि आहियां उन जो जवाबु ॾींदो बि आहियां। सुभान अल्लाह।